असां इन वक़्तु मौजूद आहियूं ढोरनारो वार्ड नंबर 4 सुमरा पाड़ो में, जिते हिते 2000 खां 2000 खां 3000 लॻभॻि आबादी रखंदड़ ॻोठ आहे, जिते हिते तरक़ियाती कमनि जे हवाले सां ॾिठो वञे त सभु तरक़ियाती कम नाक़स थिया आहिनि। उनखां पोइ जेके हिते जे नाकारा कम थिया आहिनि, उनखां पोइ हिते जेके मेन गटर नालो आहे, वॾो गटर नालो मेन जेके हिते NIT में मंज़ूर थियल गटर नालो अञा ताईं हुनजी का बि ख़बर न आहे केॾांहुं वियो। ऐं हिते डिस्पोजल जेके ठहियल आहिनि हू बि जेके उन्हनि जी मशीनगिरी गाइबु आहे। ऐं हिते जेको पाणी तव्हां ॾिसी सघो था, हीअ तलाउ जी सूरत में जेके रोड ते नज़र अची रहियो आहे। हिते जे गुज़र सफ़र कंदड़ जेके हिते जा सवारी आहे ऐं हिते जेके ॻोठाण वञनि उहे सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अचो त वधीक हिते ॻोठाणनि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो हिन हवाले सां छा चवणु आहे। सेवरेज ना पानी निकाल थे कोन पियो, सेवरेज के ब्लॉक कयो वियो आहे, ख़बर ना आहे असांखे। बहरहाल उनकी वजह से गटर नहीं, मेन वजह गटर है, गटर की वजह से पानी अची रोड पे बिठो है। हम यहाँ से सफ़र करते हैं, रोज़ हमारा आना जाना है तो मुसीबत बहुत होती है। यहाँ पे अंदर खड्डे भी हैं, ठीक है, बाज़ों का बच्चे भी गिर जाते हैं, गाड़ियाँ भी हमारी कल्टी हो जाती हैं। सजे दड़े वार्ड नंबर 4 जो पानी गटर जो यो मेन रोड ते, इन मेन रोड ते कई माण्हू साडर जा माण्हू ऐं उतां खां छोर खां ईंदड़ वेंदड़ जेके बि सफ़र कंदा आहिनि, असां पाण में तव्हांजो गुज़र सफ़र 4 महीना बरसातनि जा बि असां गुज़ारे वियासीं। बाक़ी हाणे ही वरी बि 8 महीना असांखे ॿिया तकलीफ़ में असां लाइ परेशानी आहे। ईंदे वेंदे माण्हू बि ॾाढा परेशानी थींदा आहिनि। माना MPA MNA जेके बि असांजा बाला ऑफिसर आहिनि या पीपल्स पार्टी जा जेके कारकुन आहिनि, ॿियनि खे सभिनी खे इतिला करियूं त साडर टू नुइयों छो रोड ब्लॉक आहे, माना माण्हू बाईपास खां वञनि था। स्कूल वेंदड़ ॿार आहिनि ऐं हिते निमाज़ी आहिनि, उहे जेके सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। असां आला इख़्तियारनि ऐं हिते जेके चूंडियल नुमाइंदनि खां असां इहो मुतालबो था कयूं त असांखे हितां पाणी निकाल कराए असांखे सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। कैमरामैन अयान सुमरो सां गॾु उर्स सुमरो, सिंध TV न्यूज़ ढोरनारो।